जी नाज़रीन, करमपुर मां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त खरड़ो शाख पाणी ऐं बारिश जे दबाव सबबि पंहिंजे कपिड़नि खे पाए ख़तमु करे छॾियो आहे। नाव मेल खां वठी ॻोठ मीरबगन खान बिजाणी ताईं पाणी ऐं वसंदड़ बरसाति जे पाणी जे दबाव सबबि खरड़ो शाख जा ॿिन्ही पासनि वारा बंद हंधा हंधा भिकूं ॾेई किरी पिया आहिनि। खरड़ो शाख जो बंद ॿिन्ही पासनि खां घारनि जो ॾेख ॾियणु लॻो आहे। इलाइक़े वासियुनि खे ॻोठनि खां शहरनि तरफ़ आमदो रफ़्तो दौरान सख़्तु मुश्किलातूं दरपेश आहिनि। ॻोठ दिलीजान बिजराणी, ॻोठ सरो खान बिजराणी, ॻोठ करमुला बिजराणी, ॻोठ शेरगढ़ समेत ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि जे ॻोठाणनि मीडिया खे दाईंदे ॿुधायो त खरड़ो शाख जा ॿिन्ही तरफ़नि खां बंद पाइजी ख़तमु थी विया आहिनि, जंहिंजे करे असांखे मामूलाती ज़िंदगी में सख़्तु ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। पाणी वधण सबबि असांजे फसलुनि ऐं ॻोठनि खे ॿुॾण जो ख़तरो आहे। आबपाशी अमलो ऐं ॿिया वस वारा खरड़ो शाख जे ख़तमु थियल बंदनि मामले जो नोटिस वठी बंदनि जी ॿीहर तामीर नो ऐं बहाली जो कमु कराए असांजे फसलुनि ऐं ॻोठनि खे इम्कानी नुक़सान खां बचाइनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।